नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त में बेरिया सिटी मां ख़बर ॾींदा। बेरिया सिटी भरिसां ॻोठ कांडेरो सोलंकी जो रवासी पुरत अलीम सोलंकी सख़्त गर्मी सबब बेहोश थी वियो। जंहिंखे एम्बुलेंस न मिलण सबब वारसनि गॾे गाॾे ते दाली सिहत मर्कज़ खणी पहुता, जिते रात वारी शिफ्ट न हुजण सबब गर्मी सटियल पुरत खे गॾे गाॾी ज़रिए कंडियारो अस्पताल नियो वियो आहे। उन सिलसिले में ॻोठनि ॿुधायो त सिहत मर्कज़ दाली में सहूलियतुनि जी खोट आहे, जॾहिं त सिहत मर्कज़ में रात वारी शिफ्ट में को बि डॉक्टर मौजूद न आहे, जंहिं सबब असां परेशान आहियूं। इन्हनि चयो त असांजे इलाइक़नि जा माण्हू सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सिहत जी सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त सिहत मर्कज़ दाली में रात जी शिफ्ट में ड्यूटी डॉक्टरनि खे पाबंद बणायो वञे ऐं बुनियादी सिहत मर्कज़ दाली में एम्बुलेंस पिणु फराहम कई वञे। इन्हनि वधीक चयो त बेरिया सिटी ऐं आसपास जे ॻोठनि में सेबको इंतज़ामिया सख़्त गर्मी में 14 खां 16 कलाक लोड शेडिंग करे रही है, जेका फौरी तौर ख़त्म करे ॻोठाणनि खे बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।